नाज़रीन ख़बर माखरींदासीं दाबेजी पंपिंग स्टेशन जे पाइपलाइन जो मरम्मती कम मुकम्मल कराची के पानी की फराहमी शुरू कई वई आहे। गुज़िरियल ॾींहुं बिजली के ब्रेकडाउन सबब 42 इंचन जो कतर की लाइन फाटी पई हुई। तर्जुमान वाटर बोर्ड कॉर्पोरेशन जो चवण है। अहम ख़बर है, अपडेट कंदासीं नाज़रीन वाक़े दाबेजी पंपिंग स्टेशन की पाइपलाइन जो मरम्मती कम मुकम्मल थी वियो आहे। कराची के पानी की फराहमी शुरू कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन वाक़े आगाह कई पिया। गुज़िरियल ॾींहुं बिजली के ब्रेकडाउन सबब 72 इंच कतर की लाइन फाटी पई हुई। तर्जुमान मूजिब वाटर बोर्ड कॉर्पोरेशन जो चवण है तो पाइपलाइन जो कम मुकम्मल थी वियो है। कराची के पानी की फराहमी शुरू थी वई है। ख़बर वाक़े ॾियूं पिया दाबेजी का पंपिंग स्टेशन के पाइपलाइन जो मरम्मती कम मुकम्मल कयो वियो आहे। कराची के पानी की फराहमी शुरू थी वई है। गुज़िरियल ॾींहुं बिजली के ब्रेकडाउन सबब 72 इंच कतर लाइन फाटी पई हुई, जंहिं सबब कराची जो पानी बंद थी वियो हो। तर्जुमान वाटर बोर्ड जो चवण है तो पानी की लाइन ठीक थी वई है। कराची के पानी की फराहमी शुरू कई वई है। अपडेट कंदासीं नाज़रीन वाक़े दाबेजी पंपिंग स्टेशन की पाइपलाइन जो मरम्मती कम मुकम्मल थी वियो आहे। कराची के पानी की फराहमी शुरू कई वई आहे। गुज़िरियल ॾींहुं बिजली जो ब्रेकडाउन सबब 72 इंच कतर की लाइन फाटी पई हुई। तर्जुमान वाटर बोर्ड कॉर्पोरेशन जो चवण है। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद है धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर बशीर मीरजर। जी बशीर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल जो कराची दाबेजी लाइन है जो कम है वो मरम्मत मुकम्मल थी वियो आहे। पंपिंग स्टेशन जेका कराची पानी फराहम कंदड़ आहे उहा गुज़िरी मुतासिर थी, जंहिंखे फौरी तौर ते जेको आहे हुनजी महिनत करे हुनखे मुकम्मल कयो आहे। वाटर कॉर्पोरेशन जे तर्जुमान चयो आहे त मुतासिर लाइन जी मुरमत जो कमु हंगामी बुनियाद ते मुकम्मल कयो आहे। हिन करे त शहर खे पानी जी फराहमी जेको आहे उहा मामूल मूजिबि हाणे जारी आहे। तर्जुमान जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं बिजली के ब्रेकडाउन सबब 72 इंच जी जेकी लाइन है वह मुतासिर थी वही। हितां जे इलाक़े दाबेजी पंपिंग स्टेशन के KLX जे तरफ़ां बिजली फराहम कई वेंदी आहे। हिन वक़्तु जेका आहे उहा पाइपलाइन जो कमु हो उहो जेको आहे सो अमले पारां मुकम्मल कयो वियो आहे ऐं जेके पानी जी फराहमी आहे उहा कराची खे शुरू कई वई आहे। जी बशीर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।